नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खानवाण खां ख़बर ॾींदा हलूं त खानवाण लॻ ॻोठ गोराम मंगण जे रवासी मोहम्मद साले वल्द अर्ज़ मोहम्मद मंगण प्रेस क्लब खानवाण ते पहुची अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां कुझु टाइम अॻु बख़त अली मंगण खे 4 वेसा प्लाट जा घर ॾियण लाइ ॾिना हुआ, पर हाणे हू असांजा गटर भञी पंहिंजो नेकर करे रहियो आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानवाण में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जावेद मला। बनी ॾिनी हुई वेहण जे लाइ बख़त ऐं बख़त जे पुटु ज़ाहू खे उन खे जेको आहे सो ॾिनीसीं। उन मां बावजूदि जेको आहे सो असांजो गटर भञी पंहिंजो गटर करे उन में नेकाल करे मुंहिंजी बनी ज़राई में माना नेकर कयो अथनि। उन बावजूदि मां उन्हनि खे रंड रोक थोरा कई आहे। उन बावजूदि भॼी वञी पिस्टल खणी चढ़ी माना भित ते चैम्बर कयो अथई, जंहिं ते मां दाहूं करे ऐं माना जेको आहे सो अवाम अची ॻोठ जी गॾु थी वई, तंहिं ते लही वठी हेठि भॻो। जेकॾहिं इन जे लाइ अपील थो कयां मां सरकार ऐं गवर्नमेंट खे त मां अकेलो माण्हू आहियां, अलाह ऐं मूंखे रब जो सहारो आहे। कुझु बि मूंखे थियो त बख्तू ऐं बख्तू जो पुटु ज़िम्मेवारु रहंदो, ज़ाहू ऐं खानूअ जा पुट। मूंखे जेको आहे सो ख़तरो आहे सुभाणे हेठि मथे को बि थियो त ज़िम्मेवारु खानू ऐं बख्तू जो पुटु रहंदा। इहो मां तवजुह कयां थो, अपील थो कयां गवर्नमेंट खे त महिरबानी करे इहो मुंहिंजो हक़ सच थियो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ मिलियो वञे। कुझु बि थियो हेठि मथे कॾहिं बि त मुंहिंजा ज़िम्मेवारु बख्तू ऐं खानू जा पुट रहंदा, ज़ाहू। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।